नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे फैज़गंज खां ख़बर ॾींदा हलूं त पक्का चांग लॻ ॻोठ नगर खान शहर जे रवासी नौजवान महमूद खान शहर पुट गुलाम खुदूस शहर पंहिंजे चाचनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे दाहींदे चयो आहे त मुंहिंजे ॾाॾे मरूम नूर अलदीन शहर जी 16 एकड़ ज़री ज़मीन ॻोठ ताहिर राजपर में आहे ऐं 6 वेसा पक्का चांग शहर में भंगो रोड ते प्लाट आहे जंहिंमें मुंहिंजो हिस्सो आहे। पर मुंहिंजा चाचा सईद शहर, ख़ालिद शहर, अब्दुल्ला रसूल शहर, अरबाब शहर नको प्लाट मां नई ज़मीन मां हिस्सो थो ॾे। हिन चयो त असिस्टेंट कमिश्नर फैज़गंज ऐं तपेदार मुंहिंजे चाचनि सां मिली भग करे खाता बि तब्दील कराइनि। हिननि चयो त मुंहिंजी मिल्कियत फॿाइण ख़ातिर कूड़ियूं फतवाऊं बि जारी कयूं वयूं आहिनि। हिन चयो त इलाइक़े जे चङनि मुड़ुसनि खे बि हिननि चयो आहे, पर हुन बावजूदि असांजी को बि दाद रसी नथो करे। कूड़ा केस करे मूंखे फासायो वञे थो ऐं मूंखे परेशान कयो वञे थो। हिननि चयो त मूंसां इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजे ॾाॾे जी मिल्कियत आहे 16 एकड़ ऐं 6 वेसा प्लाट शहर में। उन खां अलावा मुंहिंजे बाबा साईं वफ़ात करे वियो आहे ऐं ॾाॾे जी मिल्कियत जेका आहे मुंहिंजा फुफड़ ऐं मुंहिंजा चाचा विरासत मां हिसो कुझु बि नथा ॾियनि। कूड़ा केस करणु, धमकियूं ॾियणु, इहा हालत लॻी पई आहे। ऐं मुख़्तियार काराई अब्बासी खे पैसा ॾेई ऐं उन्हनि खे पंहिंजो कयो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़